खे आए बि महीनो ॾेढ गुज़री चुको आहे, पर अञा बि उन आफ़त जा असर घटिजण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदे नज़र अची रहिया आहिनि। अञा सुधो बरसाती इलाइक़नि में जेका ॿोॾि आई, उन्हनि इलाइक़नि में आयल ॿोॾि खां पोइ जेके इलाइक़ा ॿुॾल रहिया, अञा सुधो उहे इलाइक़ा ॿुॾल आहिनि। पाणीअ जा जेके नेचुरल रूट्स आहिनि, उन्हनि नालो जेके रुकावटूं रंडकूं हुयूं, उहे पिणु अञा ताईं ख़तमु न थी सघियूं आहिनि। का सेंट्रलाइज़ पॉलिसी असांखे हिननि ॾींहंनि में नज़र न आई आहे त आख़िर पाणीअ खे निकाल जो रस्तो हुजणु छा घुरिजे, छा पॉलिसी हुजणु घुरिजे। अॼु हिन प्रोग्राम में असीं हिननि समूरनि मामलनि खे फोकस कंदासीं, तरीक़नि ते बि ॻाल्हाईंदासीं त पाणी जे निकाल जा तरीक़ा छा हुअणु घुरिजनि। उन सां गॾोगॾु जेको हिन वक़्तु तमामु घणो इम्पॉर्टेंट जेका शइ आहे, रेस्क्यू, रिलीफ ऐं बहाली, उन मामले ते बि ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे फिरदौस शमीम नक़वी साहिबु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि। उनखां सवाइ मूंसां गॾु ख़ालिद हैदर मेमून साहिबु आहिनि, पाण अॻूणा आपाशी जा सेक्रेटरी रहिया आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। फिरदौस साहिब बि मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि प्रोग्राम में। निज़ाम शेख साहिबु आहिनि ऐं मसरूर असगर शाह साहिबु आहिनि। मसरूर असगर जो तालुक़ु केन शाह सां आहे, मां उनखे डेली रिपोर्ट कंदे ॾिठो हूंदो KTN जी स्क्रीन ते। ऐं निज़ाम शेख पिणु KTN जी सतह जा सीनियर साथी आहिनि, दादू खां असांखे रिपोर्ट कंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके मामला थिया आहिनि। अवां सभिनी खे भलीकार चवां थी प्रोग्राम में। अवां ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां ख़ालिद साहिबु अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। मूं ज़िक्र कयो त अञा सुधो जिन इलाइक़नि में पाणी बीठल हो उहे इलाइक़ा ॿुॾल आहिनि। अञा सुधो जिते जिते पाणी हाणे कुदरती तौरु पाणीअ में घटिताई अचे पई, पाणी जो निकाल थिए पियो, पर हुकूमती सतह ते छा पॉलिसी हुअणु घुरिजे असांजे साम्हूं वाज़े न आहे। एहतजाज बि थियनि पिया, कुझु जेके कट जूं हामी धुरियूं आहिनि ऐं कट जूं मुख़ालिफ़ धुरियूं, उहे एहतजाज कनि पियूं। पाणी वारे मामले ते एहतजाज थिए पियो। अवां समूरी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे। असीं मुसलसल हिन पीरियड में ॻाल्हाईंदा आया आहियूं, कीअं पिया ॾिसो जेका ताज़ी सूरत हाल आहे उनखे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू वेरी मच मैडम। पहिरीं त मां KTN खे पंहिंजो जस ॾियां थो, जेको तव्हांजे मीडिया जे महफ़त ऐं जेको इंसानी तौरु जेको ख़िदमत करणु माण्हू जी पंहिंजे हैसियत आहे उन खां वधीक चढ़ी, जो तव्हांजा जेके नुमाइंदा आहिनि जेको फील्ड वर्क पिया कनि। कल्ह मां पंहिंजो असलम हैदर साहिब खे ॾिठो, उन ॾाढो ज़बरदस्त जेको LBOD जो कयो। इहा हिकु वॾी अवेयरनेस आहे। त मां त पहिरीं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो त मां KTN खे जस ॾियां। हाणे सिंध जी ही पोज़ीशन आहे त बरसाति सॼी सिंध में आहे। हाणे असां हिनखे 3 हिसनि में विरायूं। पहिरीं हिसो आहे राइट बैंक रीजन, जंहिंमें जेको आहे बलूचिस्तान जो पाणी आहे, सिंध जो पाणी आहे, जबलनि जो पाणी आहे, बरसाति जो पाणी आहे, ऐं उहो हिकिड़ो पासो आहे। हिकिड़ो वरी आहे लेफ्ट बैंक रीजन। इन जेको पहिरियों रीजन राइट बैंक रीजन ऑफ इंडस्ट्रियल वर्क, इन खे मां तमामु वॾो चैलेंज थो सम्झां। नंबर 2 वरी जेको आहे सो आहे LBOD। उन में एॾो कोन्हे, थोरो इंतज़ारु कबो। ड्रेनेज सिस्टम आहे, बर्स्ट आहे, पंहिंजी हैसियत खां वधीक पाणी खणे पियो, छो जो सेलाइन आहे LBOD। कोई बरसाति जो पाणी जो कोन्हे नालो, पर उहो पाणी कढंदो पोइ कुझु टाइम लॻंदो, छो माण्हू कट नथा आणनि। इहा डिपार्टमेंट जी पहिरीं स्ट्रेटेजी हुअणु घुरिजे आहे ऐं उन ते पंहिंजो पाण खे जेको अमल कराईंदा त जेको बहितर थिए। हाणे हिकिड़ो पॉलिटिसाइज़ थी वियो आहे। नंबर 3 जेको पॉकेट आहे सो आहे विच जो, माना ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट आहे, कुझु सकर जो यानी ज़िलो आहे, ऐं हेॾां जेको आहे सो हैदराबाद टाइप। इहे जेके आहिनि से बरसाति जा पाणी। हाणे पहिरियों जेको पॉकेट आहे, इन खे मां घड़ी घड़ी तव्हांजे हर प्रोग्राम में चवंदो आहियां त मां इंजीनियर आहियां। मूंखे ठीकु आहे रस्तो मिलियो, दरिया में पाणी वञे पियो, हिकिड़ो डिस्चार्ज थिए पियो, मां इन में ख़ुशि नथो थियां। छो जो मूंखे आसरो आहे त पाणी दरिया पियो खणे, उस लॻंदी। अॼु हिकिड़े चीफ साहिब जी मां ॻाल्हि ॿुधी, बाबा कुझु उस लॻंदी, कुझु हवा लॻंदी, कुझु इहो पाणी निकिरंदो, पाणी निकिरी वेंदो। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहा आहे, ईअं न आहे। बलूचिस्तान सां गॾियल पाणी आहे। पाणी केतिरो आहे? असां इंजीनियर आहियूं, सैटेलाइट जो दौरु आहे, डिजिटाइज़ नक्शा आहिनि। असां बिल्कुलु मां CM साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि, हिकिड़ो सुठो इंजीनियर आहे ऐं खामगा पाण ते खणे थो न आहे। इरीगेशन डिपार्टमेंट जे फ्रंट ते हाणे असां 2010-2011 खे असां फ्लड ते फेस कयो आहे, पर असां नक्शनि जी मदद सां कयो आहे। उन में ख़बर पवंदी असांखे त बाबा पाणी इहो इंजीनियर सम्झे थो त भई मूंखे वॉल्यूम कीअं कढणो आहे। पोइ वरी रोज़ जे बुनियाद ते सैटेलाइट का इमेज वठंदो वञे, ख़बर पए त कहिड़े कहिड़े एरियाज़ खे पंहिंजो पाण जेको आहे यानी ख़बर पवंदी वेंदी। त हाणे मूंखे ख़बर न आहे, असांखे ख़बर न आहे त पाणी जो वॉल्यूम केतिरो आहे। बलूचिस्तान ताईं पाणी गॾियल आहे, चवनि था अञा उते पाणी हेरी ट्रेन जो परियां कट नथा ॾियनि, उहो पाणी अलॻि बीठो आहे। सो का ख़बर न आहे त इहो, पर
पाणी जो काथो लॻाइणु ज़रूरी आहे। मां वरी थो चवां पाणी जो काथो लॻाइणु ज़रूरी आहे। लेफ्ट बैंक जेको आहे थोरो माण्हू सबुरु कंदा त इहा ड्रेन जेका आस्ते आस्ते कढंदी। तकलीफ़ आहे, किथे नुक़सानु थी सघे थो, पर इहा बाक़ी जो टियों पॉकेट विच जो जेको आहे उहो सिर्फ़ु बरसाति जो आहे, उन में बि लिफ्ट करणी पवंदी। ऐं मां हिकिड़ो आख़िरी जुमिलो चई वञा, हाणे हीउ पाणी मां वरी चवां थो, पंहिंजो कंसर्न ॾियां थो त हीउ पाणी बोर्ड 2010 वारो फ्लोइंग पाणी कोन्हे, हीउ बरसाति जो बीठल पाणी आहे। हीउ वधि में 40% निकिरंदो, 45% निकिरंदो, 50% निकिरंदो। 50% पाणी तव्हांखे ॾाढी तकलीफ़ ॾींदो। इन करे उन जी तव्हांखे स्टडी हुजे, पंपनि जो बंदोबस्तु करणु घुरिजे, तव्हांखे हिकदमि उते पुॼणु घुरिजे, उहे एरिया एयर मार्क कजनि, यानी राइट बैंक जो ऐं विच जो पॉकेट। बाक़ी लेफ्ट बैंक जो ड्रेन सिस्टम हाणे शुरूआत में न पिया ॻाल्हायूं आफ़त जे, असीं उन वक़्तु ॻाल्हायूं पिया ऐं मुसलसल ॻाल्हाईंदा पिया चऊं जॾहिं हीअ तबाही सॼी सिंध में असां ॾिठी नज़र असांखे अची चुकी आहे, तबाही थी चुकी आहे, हे आफ़त अची चुकी आहे। उन खां पोइ बि 1.5 महीनो गुज़री चुको आहे, असीं उन वक़्तु पिया ॻाल्हायूं। हाणे 1.5 महीने जी जेका कारकर्दगी आहे, जहिड़े रीति हैंडलिंग आहे, जिन स्ट्रेटेजीज़ जो अवां ज़िक्र पिया कयो त हिते काथो पाणीअ जो असांखे लॻाइणु घुरिजे आहे, ही मामरा हुजणु घुरिजनि आहे, हिन 1.5 महीने खे साम्हूं रखंदे अवां एज़ जेको अवां इंजीनियर बि रहिया आहियो ऐं हुन सां गॾोगॾु अवां मुख़्तलिफ़ अहम उहिदनि ते बि रहिया आहियो, ॿोॾियूं बि अवां ॾिठियूं आहिनि, हिन 1.5 महीने जी कारकर्दगी जे लाइ अवां छा चवंदो? मां इहो चवंदुसि मैडम त हिकु पहिरीं दरिया ते पाणी चढ़ियल हो, इहा हिकिड़ो फैक्ट आहे, ऐं मंछर वारो पाणी उहो एडमिट कोन पियो करे। पर शुरूआत में हाणे मां पोइ इन लाइ ॻाल्हि कोन थो कयां जो हाणे असांखे अॼु ई सुभाणे लाइ सोचणो आहे, पर मंछर खे प्रॉपर डील कंदा हुआ, पाणी कढंदा हुआ, तो रिवर चढ़ियल हुई। हाणे रिवर लथी आहे, हाणे बि मां चवां थो बाक़ाइदे वार फुटिंग बेसिस ते हिननि खे पंहिंजा अरेंजमेंट करणा पवंदा। इहा बेस या न हलंदी, छो जो अॼु 4-5 लाश निकिता आहिनि, 6 लाश निकिता आहिनि। जीअं जीअं पाणी लहंदो अलाए केतिरा लाश निकिरंदा, अलाए केतिरा माण्हू तबाह थींदा, त पोइ जी ख़बर आहे। इन लाइ आउं वरी बि सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदुसि मोदबाना त महिरबानी पाणी जो काथो लॻायो वञे ऐं उन जो कढण जो तरीक़ो ॿुधायो वञे। ऐं उते पंहिंजा मां आख़िरी हिकिड़ो जुमिलो वरी चई छॾींदुसि त इन्हनि 3 कंपार्टमेंट के हर को चीफ इंजीनियर खे कमांड करे, उन में आर्मी जो ऑफिसर हुजे, लोकल पॉलिटिकल माण्हू हुजनि। अच्छा, ही सिर्फ़ु इरीगेशन जो कमु हाणे पाणी कढण जो कोन्हे, हिन में पब्लिक हेल्थ खे अचणु घुरिजे, हिनखे एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे बि इन्वॉल्व थियणु घुरिजे। सही ज़ाहिर आहे इदारनि जी कोऑर्डिनेशन बि खपे। ठीकु, ख़ालिद साहब मां वटि वापसि बि ईंदसि, मूंसां गॾु पैनल में ॿिया गेस्ट बि मौजूदु आहिनि। फिरदौस शमीम नक़वी साहब आहिनि, असांजे सथ जा सीनियर साथी आहिनि, उन सां गॾोगॾु GDA सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि हसनैन मिर्ज़ा साहब, उन्हनि पिणु मूंखे हींअर फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे। हसन साहब वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। हसनैन मिर्ज़ा साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी अदी अचे पियो। ठीकु, हसन साहब कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल, असीं ॻाल्हायूं पिया ऐं कंसर्न्स बि उहे एक्सपर्ट्स हुजनि, उहे अवां जहिड़ा पॉलिटिशियंस हुजनि, सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, हर को माण्हू कंसर्न ज़ाहिर पियो करे त 1.5 महीनो गुज़री चुको आहे, तमामु वॾी आफ़त हुई, पर उन आफ़त खे असीं कीअं हैंडल कयूं पिया या करणु वञूं पिया, ऐं हाणे छा स्ट्रेटेजी आहे? अञा सुधो केतिरनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे, तमामु सूरत हाल ख़राबु आहे, ज़िंदगी मफ़लूज आहे हिन इलाइक़नि जी, अवां छा चवंदो? हिन 1.5 महीने खे अवां बि ॾिठो आहे, विटनेस कयो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यकीनन तमाम वॾी बारिश थी आहे, शायद पाकिस्तान या सिंध जी तारीख़ में तमाम वॾी बारिश थी आहे। तबाहकारी अमूमन जेका तव्हांखे राइट बैंक ते मंचर ऐं हमल ऐं FT बंद जे ब्रीचेस जे करे जेको ॾिसण में थी अचे, या लेफ्ट बैंक ते LBOT ढोरो पुराण जे ब्रीचेस जे करे जुडो में मुख़्तलिफ़ इलाइक़नि ज़िले बदीन में पंगिरो जो इलाइक़ो तबाहकारी जेकी ॾिसण में थी अचे, उहो फ़क़ति ऐं फ़क़ति हिन हुकूमत जी नाक़िस कारकर्दगी, लैक ऑफ प्लानिंग, लैक ऑफ विजन एंड लैक ऑफ विल टू डिसाइड जे करे इहो थियो आहे। सिंध जा माण्हू इहो रुगो हिन हुकूमत जे करे रोलड़नि जे शिकार आहिनि। बाक़ी कुदरती अगरि पाणी जा बहाव, पाणी जा लंग उहे बहाल हुजनि हा। ॾिसो, बारिश खां पहिरीं असांखे पेशंगोइयूं वेदर फोरकास्ट पाकिस्तान मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जेको आहे हुननि जी तरफ़ां असांखे पेशंगोइयूं हुयूं, मौजूदु हुयूं कि एतिरी बारिश थिए थी पई। ऐं पुछणु थो चाहियां, जेको सिंध इरिगेशन डिपार्टमेंट वटि GIS जो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंमें तव्हांखे रिड्यूस लेवल्स, पूरी टोपोग्राफी जो तव्हांजी मैपिंग थियल आहे ऑलरेडी, 2010-2011 जी बोर्ड में पाण इस्तेमालु कयोसीं। हुनमें तव्हांखे इहो ख़बर आहे कि अगरि हिन इलाइक़े में एतिरो पाणी थिए थो त हिन जो पॉन्डिंग किथे थींदो, पाणी कीअं मूव थींदो, केतिरी पाणी जी रफ़्तार थींदी, त हुनजी छो कोन प्लैनिंग हुई। ऐं हीअ ॻाल्हि तव्हांजे पैनलिस्ट जो पे नालो मूंखे कोन ख़बर तव्हांजे गेस्ट जो, उन्हनि हींअर चयो पिए कि दरिया पाणी कोन पे खयो मंछर वारो,
मूंखे ॻाल्हि इहा बिल्कुलु इहो दावो जेको इहो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां वटि जेको फिगर्स कोटड़ी बैराज जा आया पिए हू 6 लख या 6.25 लख क्यूसेक खां त मथे कयो रिकॉर्ड ई कोन थियो आहे। त 2010 जी महाबोर्ड में 10.5 लख 11 लख क्यूसेक कोटड़ी बैराज कीअं त पास कया? या त तव्हांजा पीपल्स पार्टी जी 2010 जी सिंध गवर्नमेंट जा फिगर कूड़ा हुआ या अॼु सिंध गवर्नमेंट कूड़ पई ॻाल्हाए। It's as simple as that. The more than 1 million cusecs 2010 में पास थिया, हींअर 6 लख क्यूसेक त तव्हांखे मुंझारो छो थियो? अगरि दरिया में बंद रीइंफोर्समेंट कोन हुई थियल या बैराजेस जी प्रॉपर्ली मेंटेनेंस कोन थियल हुई त अगेन हुनजो ज़िम्मेवार ही क्रिमिनल नेग्लिजेंस जी ज़िम्मेवारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट, चीफ मिनिस्टर मुरादरी शाह, मिनिस्टर जाम खान शोरो ऐं हिननि जो अमलो ऐं आऊं ठीक है असली मिर्जा साहब हुकूमत जी जिम्मेवारी आ ज़ाहिरा हो इक़्तिदार में आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में आ, ज़ाहिरा उन्हनि जी जिम्मेवारी बीहे थी। पर ही वक़्त जॾहिं असां इहो बि मञूं पिया त आफ़त बि तमामु वॾी, तबाही बि वॾी, रुगो हुकूमत खे चवण सां कुझु न थींदो। हद ताईं सिंध जो नुक़सान हिननि जे हथां थियो आहे उन्हनि जो अज़ालो ज़रूर थियणो। ठीक, फिरदौस शमीम नकवी साहब, आपने सुना हसनैन मिर्जा साहब को, खालिद हैदर मेमन साहब को, आप कैसे देखते हैं? सारी सूरत हाल आपके भी सामने रही है, असेंबली में आप लोग मौजूद रहे हैं, हुकूमत इससे पहले रही है, बार बार पिछली गवर्नमेंट का भी हवाला दे रहे हैं और पिछले वक्त का भी हवाला दे रहे हैं अदवार का कि बड़ी बड़ी आफतें इससे पहले भी आई लेकिन हमने कुछ सीखा नहीं, क्या कहेंगे आप? बिल्कुल, देखिए खालिद साहब है प्रोफेशनल इरिगेशन इंजीनियर ने अपनी बात जो कही है उसको वजन देना चाहिए। बात ये नजर आती है कि इस पूरे डिजास्टर के कई चीजें हाथ में आती। एक तो पहले पानी को किसी तरीके से जितना नुकसान किया उसको लिमिट दूसरा कि अगर डिजास्टर हो फिरदौस साहब, सारी सूरत हाल आपके सामने है और इस सारे अरसे के दौरान जो कारकर्दगी रही, जो हैंडलिंग रही, वो भी आपके सामने है, कैसे देखते हैं आप इसको? देखिए, मैं तो समझता हूं कि डिस्गस्टिंग का लफ्ज जो है ना वो इसको सबसे सही तरीके से डिस्क्राइब करता है। पूरे ना कोई प्लान पाया गया, ना ये नजर आया कि सिंध गवर्नमेंट ने कभी बैठ के ये फैसला किया कि अगर हमारे सूबे में फ्लड आएगा, बलूचिस्तान की तरफ से आएगा तो हम क्या करेंगे, दरियाए सिंध में आएगा तो क्या करेंगे, बारिशें ज्यादा होंगी तो क्या करेंगे। इन तीनों का प्लान होना चाहिए था, जो प्लान हमें कहीं नजर नहीं आया। बड़े वादे तौर पे जो बात आई कि माजी में भी फ्लड आए हैं, 2010 का बड़ा फ्लड आया, इससे सिर्फ हुकूमत फायदा उठाती है। जितने उनके गलत काम है वो सब फ्लड के जरिए खराब हो जाते और वो कह देते हैं कि देखिए ये क्या कहाँ गई बिल्डिंग, फ्लड ले गया, ये सड़क कहाँ गई, फ्लड ले गया। ये क्वालिटी ऑफ बिल्डिंग, क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन, वो सब इनके गुनाह धुल जाते हैं और वो ईद मनाते हैं। ये तो जरूर हुआ, लेकिन फ्लड आ जाने के बाद जो आवाम को ज़हमतें हो रही हैं इसका अजाला करने के लिए कोई प्लान भी नहीं नजर आया। जो लोग जिनके घर तबाह हो गए उनको इमदाद कैसे पहुंचाई जाए वो नजर नहीं आ रहा। लोग बगैर खाने के बैठे हुए हैं, बगैर टेंट्स के बैठे हुए हैं। ये भी नहीं हुआ कि जी अगर पानी आएगा तो पानी के साथ मच्छर भी आएंगे और मच्छर भी वो खतरनाक वाले जो मलेरिया और डेंगू लाते हैं। इसके लोगों को अगर इस वबा में मुब्तला हो गए तो इनको मेडिकल एड कैसे पहुंचाई जाएगी, इनके लिए कितने फील्ड हॉस्पिटल चाहिए होंगे, इनके लिए कितने डॉक्टर्स को प्लेस करें, कहाँ प्लेस करें, कहाँ इमरजेंसी लागू करें। कराची में नहीं है तो कराची से कितने डॉक्टर्स जाएंगे, सिंध गवर्नमेंट के कितने डॉक्टर्स को पोस्ट किया जाएगा मुख्तलिफ जगह। कोई इमरजेंसी प्लान जैसी चीज नहीं नजर आ रही, न खाना पहुंचाने की। और फिर इनके फौरी तौर पे अब सर्दियां भी आने वाली है, हम सितंबर का महीना खत्म कर रहे हैं, इनको खुले आसमान के तहत तो नहीं छोड़ा जाएगा। इनको कहाँ रखा जाएगा? आपने साथ साथ स्कूल बंद कर दिए, स्कूल की बिल्डिंगों में लाए, बच्चों की तालीम अफेक्ट हो रही है। ये बच्चे पहले 2 साल कोविड से अफेक्ट हुए तालीम इनकी, अब कितने अरसे अफेक्ट हो। ठीक, फिरदौस साहब आप बजा फरमा रहे हैं, आप दुरुस्त कह रहे हैं, लेकिन सिंध सरकार ये कहती है कि हम ये जो आफत आई है इसका साइज और स्केल बहुत बड़ा है, हमारे वसाइल से कई गुना बड़ा है और ना सिर्फ सिंध गवर्नमेंट
बल्कि हमारे पास जो बाहर से लोग आए, जो आलमी लीडर्स आए, उन लोगों ने भी इस बात की तस्दीक की है कि ऐसी आफत उन्होंने हालिया तारीख में नहीं देखी। इतनी बड़ी तबाही, तो आप समझते हैं कि सारा इसकी जिम्मेदारी सिंध सरकार पर डालना दुरुस्त होगा? मैं ये समझता हूं कि देखिए, तबाही ज्यादा होती है तो ठीक है, कुछ तो तैयारी नजर आती ना। जी, ठीक है, आप इतने ज्यादा लोगों को पे नहीं पहुंच सकते थे मदद करने के लिए। लेट से 3 करोड़ लोग अफेक्ट हुए, जो कि नहीं हुए। इससे कि मेरे ख्याल से इस वक्त सिंध की 35% आबादी इस फ्लड से अफेक्ट हुई है। तो अगर वो 35% आबादी ली जाए, 5 करोड़ की आबादी ली जाए, तो तकरीबन 2 करोड़ अफराद है। 2 करोड़ अफराद तक आपके पास पहुंचने का तरीका नहीं था, तो 1 करोड़ का तो होना चाहिए था। उन 1 करोड़ को इमदाद पहुंच गई। ठीक। अगर आपके पास कोई, आपने सोचा ही नहीं, कोई प्लान ही नहीं, आपकी पीडीएमए के पास टेंट्स नहीं, आपकी पीडीएमए के पास मच्छर मारने की दवाएं नहीं, तो आप क्या कहेंगे? वो पीडीएमए को कहेंगे जाओ घर में बैठो भाईजान, आप पेपर हम इतने अरसे से तनख्वाहें दे रहे हैं, क्यों दे रहे हैं? ठीक। एनडीएमए को एक्टिवेट करें, पीडीएमए के पास नहीं है। अगर आपके पास चीजें नहीं है, आपको वफाक से मदद मांगनी चाहिए, फौज से मदद मांगनी चाहिए, लेकिन कोई नजर तो आया आपके पास प्लान के इस हद तक प्रोविंस डील करेगा, इसके बाद फेडरल गवर्नमेंट के पास जाएंगे, और फेडरल गवर्नमेंट के बाद भी जो है वो मिलिट्री आर्मी के पास जाएंगे। ठीक फिरदौस साहब, आपका मौक़िफ़ आ गया और सबने सुना। हमारे साथ नाज़रीन केन शामा, मसरूर असगर शाह बाहन, निज़ाम शेख बाहन, दादू का सगर। निज़ाम शेख, अवाने इंदस जेका समूरी सूरत हाल है, ऐं हुकूमत ते ज़ाहिरा हुकूमत जी ज़िम्मेवारी बि आहे, ऐं हुकूमत जे मथां इन समूरी सूरत हाल में माण्हू ॾिसे बि पियो त हुकूमत आख़िर छा करे पई। अवां उते मौजूदु आहियो जेके डायरेक्ट विक्टिम रहिया हो इन समूरी सूरत हाल खे, अवां रिपोर्ट बि कयो आहे, विटनेस बि कयो आहे, विक्टिम बि आहियो। कीअं अवां खे हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे इन 1.5 महीने अंदरि कीअं नज़र आई? जी नाजिया, महिरबानी। तव्हां निहायती अहम इशूअ खे खणी रहिया आहियो त हिन वक़्तु जेका शहर ॿुॾणा हुया, जेके बचणा हुया, उहो हिन वक़्तु ताईं जेको कुझु थियणो हुयो थी वियो। घणी तबाही जेका असांजे नज़र में ॾिसण में अचे थी त उहे पाणीअ खे वक़्त सिर रस्तो न ॾियण जे करे थी आहे, ऐं वक़्त सिर मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके कट ॾियणा हुआ, दरिया ते पाणी मुंतक़िल करणो हो, उहो वक़्त सिर न थी सघियो। 2010 जी तव्हांखे यादि ॾियारायां नाजिया त 2010 में बि जॾहिं असां KTN न्यूज़ पारां मुख़्तलिफ़ बंदनि ते जोही, मेहड़, खैरपुर नाथन शाह, लाड़काणे खां सर्कस सधायो, असां मंछुर ताईं लाइव हूंदा हुआसीं प्रोग्रामनि में, त उन वक़्तु बि सिंध जो वॾो वज़ीर जेको हिन वक़्तु आहे सैयद मुराद अली शाह, उन वक़्तु सूबाई वज़ीर हो, उन वक़्तु बि साईं जो इहो ज़िद हुयो त मंछर जेको आहे पाणी उन में स्टोर थिए, ऐं मंछर खे फ़िलहालु कंहिं क़िस्म जो कट न ॾिनो वेंदो। ऐं थियो ईअं त वधीक मंछर में पाणी गॾु थियण सां मंछर टुटी पियो 2010 में। पर हिन वक़्तु बि साॻी सूरत हाल साम्हूं आई त साईं मुराद अली शाह पाणी स्टोर पे कयो, ऐं साईं मुराद अली शाह जो इहो चवणु हो त असां जेका आहे मंछर जी सतह पाणीअ जी वधाई आहे, पिचिंग कई आहे, उनखे ॾाढो मज़बूत कयो आहे, ऐं हू जेको आहे सो पाणी दरिया में फ़िलहालु न पियो वञे, स्टोर पियो थिए पाणी, ऐं फ़िलहालु कंहिं क़िस्म जो कट न ॾींदासीं। त पोयां थियो ईअं त खैरपुर नाथन शाह जेको तारीख़ी शहरु आहे उहो 2010 में बि ॿुॾी वियो। बदकिस्मतीअ सां हाणे बि वक़्त सिर पाणीअ खे रस्तो न ॾियण जे करे खैरपुर नाथन शाह मुकमिल तरह ॿुॾी वियो। मालूम कयूं था मसरूर असगर शाह बि असां सां गॾु ई आहिनि। मसरूर, कीअं ॿुधाईंदो सूरत हाल? अञा सुधो छा उते पाणी बीठल आहे? ऐं जेकॾहिं परसेंटेज वाइज़ असां ॿुधायूं त ही छाकाणि त पूरो ई ॿुॾी वियो, समूरो शहर असांखे ॿुॾल नज़र आयो, त हाणे छा पोज़ीशन आहे ताज़ी केन शाह जी? वॾी महिरबानी अवां जी नाजिया। 2 लख आबादी हिन वक़्तु बरसाती ॿोॾि जे करे शदीद मुतासिर थी आहे, लखे माण्हू बेघर थिया आहिनि। हिन वक़्तु ॿोॾि बाद जेके उते असर थिया आहिनि, वायरल डिज़ीज़ थिया आहिनि, माण्हू वबाई बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, ऐं माण्हुनि में गैस्ट्रो मलेरिया जेकी आहे उहा माण्हुनि में पकड़िजी वई आहे। हेल्थ फैसिलिटीज़ उते कोन्हनि के, ऐं वॾे में वॾो मसइलो इहो आहे, मतिलबु पाणी जेतोणीक लाथ करे थो पियो, पर राइस केनाल मां निकितल जेको असांजी नारा डिस्ट्रीब्यूटरी आहे, उतां हिन वक़्तु ताईं खुशालाणी गाॾी वारी जाइ तां
उनखे 50 फुट जो घारो लॻल आहे जंहिं पाणी जो फ्लो हले थो जेको असांजे शहर जे पाणी जी लाथ जेकी आहे उन सतह खे माना मुतासिर पियो थो करे। माना इहो प्रोसेस स्लो थी वियो आहे पाणी जेको लाथ करण जो। हिन वक़्तु वॾे वॾो मसइलो डी वाटरिंग आहे। अॼु डिप्टी कमिश्नर दादू जी सदारत हेठि गॾिजाणी थी आहे जंहिंमें हुन इरिगेशन वारनि ऐं जेको सो पब्लिक हेल्थ वारनि खे जेको सो उन्हनि जा राया वरिता आहिनि, पर उहा उन्हनि बि उन ख़ातिर ख़्वाह नतीजा उन गॾिजाणी जा न मिली सघिया आहिनि। रेस्क्यू जी ॻाल्हि कजे त पहिरें ॾींहं खां वठी रेस्क्यू ऑपरेशन शुरू न थियो। रिलीफ जी ॻाल्हि कजे त ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां या सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां उते असांखे को रिलीफ जो जेके ऑपरेशन नज़र न आयो। माण्हू ग़िज़ाइयत जी खोट जेकी आहे, ख़ुराक जी खोट, पीअण जे पाणी जी खोट जेकी आहे उन विघे माण्हू मरनि पिया, रोज़ानी लाश निकिरनि पिया। सूरत हाल जेकी आहे ओवरऑल ॾिसजे तमामु ख़राबु आहे। शुरू खां वठी हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया जी बेहसी नज़र आई आहे। जेकॾहिं ॻाल्हि कयूं सुप्रियो बंद जी त 31 अगस्त ते जंहिं वक़्तु सुप्रियो बंद खे ब्रीच पियो उन वक़्तु इरिगेशन जो को अमलदार उते न दारोगो हो न बेलदार हुयो। उहो बि हिकिड़ो बासरनि जो वाटर कोर्स हुयो, उतां हुनखे 400 फुट जो घारो लॻो, जंहिं बाद MNV खे घारो लॻो ड्रेन खे। उहो उन वक़्तु बि जेको ॾिसण में आयो त उते असांजो वापडा इस्कार वारनि जो को अमलदार न हुयो, न हुननि जी मशीनरी। माना का बि हेल्थ हुजे, ज़िले इंतिज़ामिया हुजे, इरिगेशन हुजे, ऐं वॾे में वॾो मसइलो त हिन वक़्तु जेकी पंपिंग स्टेशन आहे मुराद चांडे वटां उहा ड्रेनेज वारनि जे अंडर में आहे। उहा जेको आहे मथां ई ते हुजण जे करे उहा न ॿुॾी, हुनखे फाल करण जी ठीक ज़रूरत मसरूर आहे। जेका सूरत-हाल मां ॿुधायो पिया उन मां इहो अंदाज़ो लॻाइण मुश्किल कोन्हे त छा सूरत-हाल आहे हिते। रुॻो आसरा, रुॻो जीअं मां ॻाल्हि कई त इंतिज़ामिया नाले का शइ नज़र न पई अचे ऐं रुॻो आसरनि जे मथां ज़ोर आहे त अॼु थींदो, सुभाणे थींदो, हीउ थींदो। ऐं शहरी सिर्फ़ु इहा डिमांड करनि पिया त असांखे रेस्क्यू त कयो हितां, न त असांजा ॿार हाणे मरण जे उन ते पहुची चुका आहिनि। ठीकु, ख़राबु सूरत हाल आहे तमामु घणी ऐं घणो फ़र्क़ु कोन्हे नाज़रीन सिंध जे ॿियनि इलाइक़नि ऐं केन शाह जेका सूरत हाल मसरूर असगर या असांखे निज़ाम शेख उन खां अॻु दादू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी सूरत हाल ॿुधाई। हसन मिर्ज़ा साहब बि मूंसां गॾु मौजूदु ई आहिनि। हसन साहब, हाणे ज़ाहिर आहे हुकूमत ते तव्हां बि ॻाल्हायो था, असीं बि ॻाल्हायूं था, सवाल बि उथारियूं था, पर हीउ जेको वक़्तु आहे जेका सूरत हाल ई ॿुधाइनि पिया, हाणे पाणी जेको तबाही अचणी उहा अची चुकी, पर हाणे हीउ मल्टीफोल्ड हुन जा असर साम्हूं अचनि पिया। वबाई बीमारियुनि जो ज़िक्र बि थिए पियो, अञा ताईं माण्हू पाणी न निकिरंदो आहे त पाणी निकिरण जे करे बि मसइला थियनि पिया, ज़िंदगी मफ़लूज आहे। हिन समूरी सूरत हाल में वे फॉर्वर्ड तव्हांखे छा सम्झ में अचनि पिया? तव्हांजी असेंबली में बि नुमाइंदगी आहे, मर्कज़ में बि आहे, सिंध असेंबली में बि आहे, कहिड़े रेट ते सिंध सरकार खे अॻियां वधणु घुरिजे? छाकाणि तूं मुसलसिल इहा ॻाल्हि करनि पिया त जेको डिस्ट्रीब्यूशन जेका फॉरेन एड आई आहे, डिस्ट्रीब्यूशन जो जेको मैकेनिज़म आहे उहो बि ॾाढो स्लो आहे, जंहिंजे करे बि असांखे हेठि उहे शयूं डिलीवर करण में मुश्किलात ॾुखियायूं पेश अचनि पियूं। उन वाले सां छा चवंदो? जी नाज़िया, ॾिसो निचोड़ में को बि मरले में को बि मौक़े ते हुकूमत या रियासत ॾिसण में न पई अचे। इट इज़ इनविजिबल। माण्हुनि खे फ्रॉम पाणी जे डायरेक्शन खां निकास खां वठी करे रेस्क्यू या रिलीफ जे मरलनि में या हेल्थ केयर जो निज़ाम जेको सॼो ॿुॾियल आहे, को ऑल्टरनेटिव बंदोबस्तु कोन कयो आहे, पीअण जो पाणी फराम कोन्हे, अधु सिंध ॿुॾियो आहे, अधु सिंध सुके पियो इरिगेशन जी नाअहली जे करे। सभु ए मरला लीड्स टू वन कंक्लूजन ओनली कि गवर्नमेंट सिंध में एग्ज़िस्ट ई नथी करे। सो लिहाज़ा असां सभिनी खां पहिरीं त बाक़ी जेका पिलर्स ऑफ द स्टेट आहिनि हुननि खे गुज़ारिश कंदासीं, कोर्ट खे गुज़ारिश कंदासीं कि फॉर गॉड सेक्स ऐं आइन पाकिस्तान जा जेका फंडामेंटल प्रिंसिपल्स आहिनि हुननि खे मद्देनज़र रखंदे छा सिंध वासियुनि खे आर्टिकल 9 जे तहत राइट टू लाइफ, सिक्योरिटी ऑफ लाइफ जो हक़ कोन्हे छा? असीं बि हैसियत पाकिस्तान शहरी जब ईअं बसि हिन जी नाअहली भोगींदा वठंदासीं? नो, रियासत जो हिकिड़ो मुआइतो आहे पाकिस्तान जे शहरियुनि सां ऐं उहे हक़ूक़ असांखे पूरा खपनि था। उहो ऑब्वियसली पहिरें मरले में आउं पंहिंजे वकीलनि सां मुशावरत में आहियां ऐं इनशाला उमेद आहे कि जल्द अज जल्द पाण कोर्ट वेंदासीं ऐं हुतां बि ॾिसंदासीं कि छा रिलीफ मिली थो सघे। बट हिकिड़ो इंतिहाई बदकिस्मती जी सूरत हाल आहे जो रुगो हुकूमती जुरियुनि जी कुझु तव्हां जीअं हींअर ख़ैरपुर नाथन शाह वारे तव्हांजे रिपोर्टर ॿुधायो पिए कि चंद फ़र्दनि जी अना जे ख़ातिर
सिंध खे ॻोड़े वियो हुते साईं मुराद अली शाह छो जे CM साहिबनि उहो फ़ैसिलो कंदा कि भले मेड़ ॿुॾे भले केन शाह ॿुॾे हिन अना में कि हुननि जो तक या हुननि जो ॻोठ या हुननि जी ज़मीनूं उहो न ॿुॾनि। असां वटि लेफ्ट बैंक ते अरबाब लुत्फुल्लाह साहब हू पंहिंजी अना ख़ातिर या पंहिंजे मुआशी मुफ़ादात ख़ातिर उहो फ़ैसिलो कंदो मुंहिंजी ॿनियूं न ॿुॾनि, बट भले पंगिरियो ज़िलो पंगिरियो इलाइक़ो डिस्ट्रिक्ट बदीन जो या जुॾो शहर डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास जो या वेंदे ऑल द वे अप ही बैकलोड त सांगड़ ज़िले ताईं थो थिए। उहो फ़ैसिलो कंदो कि भले इहो अधु सिंध ॿुॾे त ॿुॾे, बट मुंहिंजी जागीर जेकी आहे हुन ते इहो असरु न पवे। त देयर हैज़ टू बी अ स्टेट को रियासत हूंदी आहे जेको ऑब्जेक्टिवली फ़ैसिला कंदी आहे, डेटा बेस्ड फ़ैसिला कंदी आहे ऐं लॉस मिटिगेट कंदी आहे। उहो तमामु वॾो फुक़दान सियासी हवाले सां त पाण खे इलाही टाइम सां सिंध में ॾिसण में पियो अचे। तव्हां ॾिसो सिंध असेंबली कीअं थी हले जंहिंमें को बि ऑपोज़िशन जो मेंबर को कमेटी ते कोन्हे, पब्लिक अकाउंट्स कमेटी उहो लीडर ऑफ ऑपोज़िशन खे ॾियण लाइ तयारु कोन्हनि। मुकमल तौर ते हिननि ऑपोज़िशन जी आवाज़ खे दबोचण जी कोशिशि कई आहे शुरू खां वठी। इहो हिननि जो जमहूरियत जी अलम बरदारी जो कूड़ो दावो उहो सियासी हलकनि में त पहिरीं उहो फाश थी चुकियो, बट हाणे त सिंध जो तनकीद सां गॾु जेकॾहिं वे फॉरवर्ड ते बि ॻाल्हाइबो त उहो शायदि जेके ॿुधण वारा आहिनि जेके सम्झण वारा आहिनि शायदि हुननि ताईं का ॻाल्हि पहुचे वे फॉरवर्ड छा हुजणु घुरिजे ऐं इन ते बि ज़रूरु रोशनी विझो। मूं ज़िक्र कयो त GDA जी बि नुमाइंदगी आहे, ॿिन्ही मर्कज़ में बि आहे हेठि बि आहे। हिन वक़्तु जेका ॻाल्हि थिए पई त जेको फॉरेन एड अचे पई इन जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो मैकेनिज़म आहे उहो बि तमामु घणो स्लो आहे, अञा ताईं उहे पैसा हेठि न पिया अचनि। सिंध सरकार ॼाणाए पई त असां अञा फर्दर पंहिंजो कमु न पिया करे सघूं ऐं उन खां सवाइ जिन जिन एरियाज़ जी निशानदेही अवां कई जिते फौरी तौर ते कम जी ज़रूरत आहे कि छा तरीक़ेकार हुजणु घुरिजे, वे फॉरवर्ड छा हुजणु घुरिजे अॻिते वधण जो? अरे ॾिसो तव्हां चओ पिया कि हेठि फिल्टर न पियो थिए, बट ॿिए पासे अगरि वज़ीर इतलात जो बयानु ॿुधिजे शर्जील मेमन साहब जो त उहे चवनि था कि 11 लख मथे असीं तंबू विराए चुकिया आहियूं सिंध में जेको सिंध वासियुनि खे ॾिसण में नथा पिया अचनि। वॾे में वॾो फुक़दान इज़ वन ऑफ क्रेडिबिलिटी। सिंध गवर्नमेंट जा जेका बि दावा उहे कूड़ा साबित थिया आहिनि, सो लिहाज़ा सिंध जा माण्हू हुनमें मुतमइन कोन थींदा हुननि जो जेको बि पोज़ीशन हुजे। असीं चाहियूं था कि ॿियो को रियासती इदारो उहो फिल फॉर आउं त चाहींदसि कि इहो कोर्टनि जे हवाले ते इहो जजिस हर ज़िले में डिस्ट्रिक्ट जज वेठा आहिनि, उहो सॼो रिलीफ रेस्क्यू रिलीफ रिहेबिलिटेशन जो जेको बि कमु आहे उहो जुडिशियल कमीशन ठहे, जुडिशियल बॉडी हुजे, ओवरसाइट हुजे, हुनजे तहत हुनजे मातहत थिए त घटि में घटि माण्हुनि जो कुझु ईमान त बहाल थिए। ठीक है साहब पॉइंट टेकन। ख़ालिद साहब अवां ने ईंदसि ॿुधो अवां हसन साहब के मौक़े पर ॿियनि जो बि मौक़े ॿुधो टेक्निकल साइड ते अवां एक्सपर्ट आहियो टेक्निकल साइड ते हिन वक़्तु फौरी तौर ते असांखे कहिड़ियुनि शयुनि खे करण जी ज़रूरत आहे, लाइक सिंध सरकार खे छा करण जी ज़रूरत आहे? बस मैडम मुंहिंजो सॼो जेको फोकस आहे पाणी कढण ते आहे, पाणी कीअं कढिजे ऐं वरी अर्ज़ु कंदुसि तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असांखे पाणी जो वॉल्यूम ख़बर हूंदो, केतिरो निकिरे थो, केतिरो आहे, केतिरो निकिरे पियो, घणा ॾींहं लॻंदा, छो जो मथां सियारो आहे, हाणे थधि पवण वारी आहे। सो मुंहिंजो इहो ई अर्ज़ु हूंदो त वॉल्यूम ऑफ वाटर जेसिताईं असां कैलकुलेट न कंदासीं ऐं उन खे कढण लाइ मां इन ते तमामु घणो मज़ो थो कयां त हीउ पाणी आसानी सां न निकिरंदो। हीउ पाणी छो जो हीउ फिलट 2010 वारो पाणी कोन्हे जो फ्लोइंग वारो पाणी थिए। छा तरीक़ो हुजणु घुरिजे, छा तरीक़ो हुजणु घुरिजे, छा प्लान हुजणु घुरिजे इन हवाले सां? बिल्कुलु तव्हां आइडेंटिफाई कयो उहे एरिया जेके घणा डिप्रेस्ड आहिनि, जिन में इहो सम्झे थो इंजीनियर सम्झे थो त हीउ ग्रेविटी फ्लो मां न निकिरंदो। मुंहिंजी असेसमेंट आहे त 50% निकिरंदो, 40% निकिरंदो, 50% फासंदो, 60% फासंदो। हाणे उनखे थ्रू लिफ्ट पंप, थ्रू लीडिंग चैनल्स माना रस्तो ज़ोरी कढणो आहे। छो जो हींअर जेके वेठा हूंदासीं इंसार में तव्हां जॾहिं सुक लॻे पाणी कुझु घटिजे ग्रेविटी फ्लो घटि थिए इहो न हलंदो। तंहिंखां बहितर मुंहिंजो प्रोपोज़ल इहो आहे त महिरबानी वीचार मिसकिन ग़रीबनि खे तव्हां किथे कराची हैदराबाद खे ड्राई एरिया में शिफ्ट कयो, रेस्क्यू कयो, न त जेको माण्हू इंसान जो वॾो तबाही वॾो इंसानी अलमियो पैदा थी सके। तो फिरदौस साहब बड़ा अहम पॉइंट उठाया है खालिद साहब, और इस पर हम भी बात करते हैं कब से कि जब तक ये हालात कुछ बेहतर हों, पानी का निकाल हो, तब तक वो ये समझते हैं कि फौरी बुनियादों पर हैदराबाद या कराची या कहीं पर इन मुतासरीन को फौरी तौर पर रेस्क्यू करना बहुत ज़रूरी है इस वक्त, क्योंकि वहाँ पर बहुत सारे प्रॉब्लम्स ने सर उठाना शुरू कर दिया है। देखिए बात जो खालिद साहब ने कही उसके अंदर बड़ा वजन है। पहली चीज तो ये ग्रेविटी फ्लो के ही जरिए ये खाली किया जा सकता है जगह जिधर पानी आया है जी। और अगर आप एक ब्रीच करते हुए
इन चीजों का ख्याल नहीं रखा तो आपने जिसने वो ब्रीच कराई उसको टांगना चाहिए, सबसे पहले सजा देनी चाहिए कि उसने गलत ब्रीच कराई है। इससे कि अब आपके पास सिवाय लिफ्टिंग के कोई चारा नहीं रहा। जहां तक इंसानी क्राइसिस जो क्रिएट हुआ है वो आपको जो भी डिजास्टर वाले हैं, जितनी जल्दी इन लोगों को रिलीफ पहुंचाई जा सकती है, जहां पहुंचाई जा सकती है, सबसे पहले इंसानी जिंदगी है। इंसानी जिंदगी का बचाव करना नहायत अहम है। इसके लिए जो रेस्क्यू एंड रिलीफ के प्लान सिंध हुकूमत के हैं उसको ट्रांसपेरेंट तरीके से शेयर करना चाहिए। हमने कोविड जब हुआ था तो कोविड की एक हमने बकायदा वो बना दी थी कि आपको नजर आता था कि कितने लोग कोविड से मुतासिर हुए हैं, कितने टेस्ट हुए हैं, कितने हॉस्पिटल बेड खाली हैं, हर चीज कोविड से रिलेटेड आपको उस वेबसाइट पे नजर आता था। ठीक, लेकिन फिरदौस साहब उस जिसको वक्त ये जाने भी नजर दीजिए। आया, कतई कलामी के लिए माजरत, फिरदौस साहब उस वक्त ये भी नजर आया कि पूरी कौम एक जुबान थी, एक पेज पर थी। अब इस वक्त ये है कि वो बार बार ये बात हो रही है कि आलमी बरादरी को हमें मुतवज्जा करने की ज़रूरत है फौरी बुनियादों पर, और ये सिलसिला मुसलसल कुछ वक्त के लिए अगर चलेगा तो फिर हम बहुत मुश्किल से ये हमारे लिए बेहतर होगा कि हम बहाली की तरफ जा सकें। लेकिन इस वक्त हम देख रहे हैं कि प्रायोरिटीज़ का बड़ा फ़र्क नज़र आ रहा है। गवर्नमेंट्स की प्रायोरिटीज़ कुछ और नज़र आ रही हैं, अपोजिशन की प्रायोरिटीज़ पर कुछ और नज़र आ रही हैं, और इस वक्त हम ये बात भी कर रहे हैं कि हमने बहाली की तरफ जाना है, हमें आलमी बरादरी की सपोर्ट भी चाहिए। तो कैसे ये मुमकिन हो पाएगा? देखिए, बात यह है कि आपने जिस चीज की तरफ अंदिया दिया है, जिस तरफ इशारा किया कि अपोजिशन जो है, जो कि पाकिस्तान तहरीक इंसाफ है जिसका मैं नुमाइंदा हूं जी, इसकी तवज्जो दो तरफ है। ठीक है, हम लोग जो है फ्लड रिलीफ पे भी काम कर रहे हैं, हमारे लीडर भी काम कर रहे हैं, पैसे भी जमा कर रहे हैं और हम कैंप्स भी लगा रहे हैं। वाहिद सियासी जमात है जिसने कैंप्स लगा के जमा किए। जमात इस्लामी ने कुछ किया, लेकिन जितनी बड़ी तरीके इंसाफ ने इसमें मेहनत की है किसी और जमात ने नहीं की, खासतौर पर रूलिंग पार्टी ने नहीं की, PPP ने नहीं की। अब इस मुल्क को भी एक डिजास्टर फेस कर रहा है जो महंगाई की सूरत में, आप सोचे क्या तबाही आ गई, माशी तबाही आई है। 17 बिलियन खजाने में से घट के 8 बिलियन रह गया। आपका क्राइसिस ऑफ कॉन्फिडेंस है। आपकी फेडरल गवर्नमेंट जो है, आप जाके देखिए, अभी भी शहबाज शरीफ गए हैं, भीख भी मांग रहे हैं और फिर देखिए महंगे तरीन होटलों में अपने स्वीट्स बुक करा रहे हैं, लंबी लंबी गाड़ियों में बैठ रहे हैं। कहीं से लगता है ये कोई गरीब मुल्क के नुमाइंदे, ये तो लगता है कोई बड़े ही अमीर मुल्क के नुमाइंदे आ गए जो बरतानिया की मलका के फ्यूनरल में आए, वो भी कहीं के बादशाह लगते हैं। आप क्या मैसेज दे रहे हैं दुनिया को? आपके पास मैसेज ही नहीं है, लोग क्यों आपकी मदद करें? आप अपनी जिंदगी में सादगी क्यों नहीं लाते? आप अय्याशी क्यों नहीं कम करते? ये बड़ी मीनिंगफुल चीज है। और अगर ये क्राइसिस है और इस क्राइसिस के हल का हमारे नजदीक तो एक ही हल है। माजरत के साथ फिर फिरदौस साहब कि हम हुकूमत में रहते हुए ये चीजें भूल जाते हैं, फिर अपोजिशन में आते हैं तो फिर ये सारी बातें हमें याद आती हैं। मैं सबके लिए कह रही हूँ, ख्याल से नहीं बोलते। आप अगर सच बोलना चाहें तो बोलिए कि वाशिंगटन जब इमरान खान गए थे तो वो एम्बेसी में रहे थे। ठीक, अगर आप सच बोलना चाहें तो ये बोलें कि कभी वो उम्रे के लिए बड़ा जहाज लेके नहीं गए, 15 सीटर पे गए। अगर आप बोले सच तो वो कहें कि प्लाजा होटल में कोई सूट बुक नहीं कराया कभी उन्होंने। तो ये सारी चीजें सच बोलने की हैं, इसमें अखराजात कम किए गए थे। जो प्राइम मिनिस्टर हाउस में प्रेसिडेंसी में वो तारीख के सबसे कम सतह पे थे जब तक हम थे। तो ये चीजें कोई बहुत बड़ी चीजें नहीं है, लेकिन मीनिंगफुल बहुत है। इससे लोगों को पता चलता है कि हुक्मरानों का माइंडसेट क्या है। जहां तक इस आफत का ताल्लुक है, मैं समझता हूँ आलमी दुनिया ने इसकी तरफ तवज्जो देनी पड़ी, क्योंकि ये क्राइसिस जो आया है क्लाइमेट चेंज का, वो पाकिस्तान ने पैदा नहीं किया, ये उन लोगों ने पैदा किया जो कार्बन रिलीज करते रहे। और कार्बन किसने रिलीज किया? वो डेवलप कंट्रीज ने किया। हमें अपना मुकदमा लेके जाना पड़ेगा। अब देखते हैं प्राइम मिनिस्टर साहब जो हैं वो कितना अच्छा मुकदमा लड़ते हैं यूनाइटेड नेशंस फूड की कॉन्फ्रेंस में। और अगर अच्छा नहीं लड़ा तो उनको कोई हक नहीं है।
जिस तरह मुराद अली शाह इतनी बड़ी फेलियर साबित हुए हैं, इंजीनियर होने के बावजूद उन्होंने इतने खतरनाक और गलत फैसले किए कि आज अगर कोई जुडिशियल कमीशन बैठा दी जाए इस पर और उनके फैसलों के ऊपर और खालिद साहब जैसे लोगों को एक्सपर्ट बैठा देंगे, ठीक तो नफी वो साहब, इनको इतना आपका बड़ा पॉइंट आ मजलूम गया। साबित आप करेंगे, बिल्कुल दुरुस्त इतना कह रहे बड़ा हैं मजलूम कि साबित हमें कैसे करेंगे ये जिसका मुकदमा जवाब रखना है दुनिया के सामने, ये बड़ा इंपॉर्टेंट होगा। और उसमें अगेन सारे जो स्टेक होल्डर्स हैं, वो ख्वाह अपोजिशन में हों, वो हुकूमत में हों, उन सबको एक ही बात करनी होगी, एक यकजुबां होना होगा। मसरूर शाह साहब बस सां गॾु मौजूदु आहिनि, निज़ाम शेख साहब बस सां गॾु मौजूदु आहिनि। निज़ाम शेख, अवां ॾे ईंदसि, जेका हाणे सूरत हाल आहे, फौरी जिन चैलेंजिस जी ज़िक्र अवां कयो वियो, सूरत हाल बि ॿुधायो वियो, आर्ज़ी बुनियादनि ते जेको कुझु इंतिज़ामिया कयो आहे न मुतासिरनि जे लाइ, थोरो उन ते बि रोशनी विझो। ऐं छा इहा ॻाल्हि कई पई वञे, हाणे इंतिज़ामिया आख़िर उनजो फाइनल रिस्पॉन्स अचे छा पियो, त केसि ताईं ही बहाली रेस्क्यू रिलीफ वारे कम ते हू सीरियस थींदा? जी बिल्कुलु नाज़िया, हींअर जेको अहम इशू आहे उहो ख़ैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि शहरनि मां जेको पाणी बीठल आहे उनखे फौरी तौर पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया 2010 जीअं को कढियो हो पाणी ॿाहिरि, उहो फौरी तौर अमल शुरू कयो वञे। उहो बदकिस्मतीअ सां अञा ताईं शुरू न थियो सघी आहे, जंहिंजे करे अञा ताईं माण्हुनि जा आंज वधी रहिया आहिनि। दादू सिविल अस्पताल जी मां तव्हांखे ॻाल्हि कयां त 10,000 माण्हू हींअर ताईं मलेरिया, दस्त, उल्टी, बुखार, डेंगी वायरस ऐं ॿियनि बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि जेके पहुता आहिनि। दादू ज़िले जे ॿियनि नंढनि वॾनि शहरनि जी त ॻाल्हि अलॻि आहे, सिर्फ़ु सिविल अस्पताल जी पियो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। हंगामी हालतुनि जी सूरत हाल आहे, तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे त माण्हू बुखुनि में पाहा आहिनि। हाणे बीमारियुनि में माण्हुनि मरणु शुरू कयो आहे। तमामु इंतिहाई ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, पर उहो घुर्बल जेको ध्यानु आहे उहो ॾिनो नथो वञे। हिन वक़्तु बि पाणी में फाथल माण्हुनि खे ॿेड़ियुनि जी सहूलियतूं कोन्हनि त बीमार माण्हू जेके उतां कीअं निकिरनि, ऐं लाश माण्हुनि जा जेके फोत थी था वञनि उहे पंहिंजे आबाणनि ॻोठनि ॾांहुं दफ़नाइणु चाहिनि था त उन्हनि खे ॿेड़ियूं नथियूं मिलनि। तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। हिन वक़्तु जेको माण्हुनि खे न रुॻो हुकूमत त ॿुधाए पई त असांजे वस में ॻाल्हि न आहे, एॾी वॾी तबाही आई आहे, त गॾोगॾु मुखालिफ़ धुर, सियासी समाजी तंज़ीमूं, NGOs सभिनी खे मिली करे हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि खे जेतिरो जंहिंजो वस आहे उहो ॿोॾ मुतासिरीन जी मदद करणु खपे त जीअं उहे बुखनि खां, बीमारियुनि खां बची सघनि। ऐं हुकूमत फौरी तौर पाणी जेको आहे उहो निकाल करे त जीअं माण्हुनि जो जेको शहरनि मां जेको आहे सो वापसी थी सघे ऐं ॿीहर बहाली थी सघे। बदकिस्मतीअ सां 2010 में ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾी वियो हो त उन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत इहो ऐलान कयो हो त 50,000 घर ठाराए ॾिना वेंदा ग़रीबनि खे जेके तबाह थिया आहिनि। मॉडल सिटी ठाहियो वेंदो ख़ैरपुर नाथन शाह खे, पर ही ख़ैरपुर नाथन शाह MRD जे शहीदनि जो शहर आहे, जिन जानियुनि जा नज़राना ॾेई जमहूरियत जे बहाली लाइ जेको आहे सो वॾो किरदारु अदा कयो। पर उहो ख़ैरपुर नाथन शाह हिन वक़्तु ॿियो दफ़ो ॿुधो आहे त उहो ॿीहर मॉडल सिटी जा ऐलान थींदा, पर अमली कमु असांखे थींदे नज़र नथो अचे। हिन वक़्तु अमली कमु ज़रूरु थिए, जेकर न थियो त पोइ इंतिहाई ख़तरनाक उन जा नतीजा निकिरंदा। माण्हू मरणु शुरू थी विया आहिनि, बीमारियुनि विख विख ते हिन वक़्तु बीमारियूं आहिनि, ॻोठ ॻोठ में बीमारियूं आहिनि, को बि घर बीमारी खां हिन वक़्तु ख़ाली न आहे। बिल्कुलु सही निज़ाम सही पिया चयो, मां बिल्कुलु ॻाल्हि पिया कयो। ऐं हिन वक़्तु नाज़रीन पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि नवाब असाण साहब, उहे पिण असां फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। नवाब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नवाब साहब, 1.5 महीनो गुज़री चुको आहे, जेका कुदरती आफ़त जंहिंखे असीं सभु मुंहुं ॾियूं पिया, ऐं मूंसां गॾु पैनल में हिते तव्हांजी जेका मुखालिफ़ धुर आहे उन जा नुमाइंदा बि मौजूदु आहिनि, एक्सपर्ट्स बि मौजूदु आहिनि, कि राय रखनि पिया त तमामु वॾी आफ़त आहे, पर उन आफ़त जा जेके असर घटिजणु खपनि आहे उहे ॾींहों ॾींहुं वधनि पिया। उनजो हिकु सबबु हू ॼाणाइनि पिया त सुस्त इंतिज़ामी ढांचो नज़र आयो आहे। उहो पाणी जो निकाल वारो मामिलो हुजे, उहो मुतासिरनि जे रेस्क्यू रिलीफ या बहाली वारो मामिलो हुजे, अवां छा चवणु चाहींदो? ॾिसो, मां त शुरूअ खां वठी जेको सैलाब आयो या बरसाति आई, मूंखे तक़रीबन 1.5 महीनो थी वियो आहे। मां त शुरूअ में पहिरें जीअं बरसाति पई त मां हिते ई हुयुसि, ऐं मूं हर उहो मंज़र बि ॾिठो ऐं माण्हुनि जी बेवसी ॾिठी, पंहिंजी बि बेवसी ॾिठी। इहो न आहे त जेको आहे सो सिंध गवर्नमेंट न पई कमु करे, ऐं सिंध गवर्नमेंट कमु करे पई। हाणे कोई
मुखालफ़ में करे थो। मां तव्हांखे थोरो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त हिकिड़ो अर्थक्वेक ज़िलज़िलो हिकिड़ी साइड खां ईंदो आहे, ही त चारई पासा तबाही, मतिलबु राइट लेफ्ट मतिलबु अॻियां पोयां मतिलबु तबाही बरसाति। मां उन तक़रीबन चेल खां मथे मां पाणिनि में पंहिंजनि कपिड़नि समेत बि हिकिड़े गंदे इन पाणीअ में बि वियुसि ऐं यकीन कयो गटरनि जे पाणीअ में मां वियुसि, वॾो जेको तक़रीबन मुंहिंजूं चङूं पची पयूं न, अञा ताईं मुंहिंजूं चङूं पकल आहिनि। मां डॉक्टरनि जे इलाज जा इहे मुंहिंजी हले थी पई, पर मां का कसर न छॾी जंहिं उन्हनि माण्हुनि वटि मां पहुतुसि जेको कोई न पियो पहुचे, ऐं मां 8-8, 9-9 किलोमीटर पंधु बि कयो जेको उन्हनि माण्हुनि वटि मां पहुतुसि। हाणे हिन वक़्तु असली छा मसइलो इहो आहे त हेॾी वॾी बरसाति ऐं ज़ाहिरी आहे, मां चवां त असां हर चीज़ खां परफेक्ट आहियूं। परफेक्ट इन करे त थोरो स्कार्प जो इरिगेशन सिस्टम असांजो थोरो बहितर न हुयो, ऐं जेकी पंप स्टेशनूं जेके हुयूं उन में थोरी ज़ाहिरी आहे हेॾो वॾो इशू पंप स्टेशन, वरी उन्हनि खे असां हलायोसीं, उते बाक़ाइदे लाइट जो बहिरान, वरी लाइट जो वरी उनखे खोलायोसीं। पाणी अञा ताईं बि मां चवां त पाणी कंहिंजे घरनि मां निकितो आहे, इहो नामुमकिन, अञा ताईं पाणी माण्हुनि जे घरनि में बीठो आहे। पर असांजी कोशिशि जारी आहे, ऐं मिशनियूं जेके पंप स्टेशनूं अचनि पियूं, जेकी असीं उन्हनि जो पाणी कढायूं पिया, माण्हुनि खे सेफ साइड पे खणी वञूं पिया, उते उन्हनि खे मानी पहुचायूं पिया, उते मेडिकल कैंप क़ाइमु कयूं था, ऐं बीमारियूं बि एॾियूं वॾियूं अची वयूं आहिनि जो अलाह माफ़ी ॾे। ऐं बीमारियूं जॾहिं असां पंहिंजे भेनरुनि जूं, माइरुनि जूं, भाइरनि जूं, बुज़ुर्गनि जूं ॾिसूं पिया त उन्हनि जा जेके आहिनि पेर हथ पकल आहिनि, इन करे त बीमारी एतिरी आहे डेंगी। हाणे डेंगी मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजो ब्रदर आहे, उनखे बि लॻी आहे, एॾो सीरियस आहे, हिन वक़्तु ICU में आहे उते कराची में। सो मसइलो इहो आहे त सिचुएशन ज़ाहिरी आहे, हेॾी वॾी गंभीर आहे, ऐं असीं अवेयरनेस आहियूं, असीं पहुचूं पिया उते, ऐं जाते जाते मुश्किलातूं। पर नवाब साहब एक्सपर्ट चवनि था त जंहिं वक़्तु सोचणु घुरिबो हो, अवां बिल्कुलु सही पिया फरमायो, तव्हां हिन वक़्तु फील्ड में आहियो, अवां जा जेके फेलोज़ आहिनि उहे बि फील्ड में आहिनि, पर एक्सपर्ट्स इहो ॻाल्हि कनि पिया त ही अॻु सोचण जी ॻाल्हियूं, जेकॾहिं कुदरती लंघनि खे बहाल थियणो त अॻु थियणो, जेकॾहिं सफ़ाई थियणी त उहा अॻु थियणी, जेकॾहिं जेके बि मामरा थियणा हा त उहे अॻु अखि पटण जा मामरा, अखि ॾाढी देरि सां पटी आहे अवां जी हुकूमत। हिते मसइलो इहो बि ॼाणा वञे त अखि जेकॾहिं एॾी देरि सां पटी अथव त हाणे जेको नुक़सानु असांजो 100% वक़्तु थियो आहे, जेकॾहिं वक़्तु सर के कमु करे छॾियूं हा त शायदि उहो नुक़सानु 40% 50% घटिजी वञे हा। असांजो सिस्टम इहो आहे मौसमियात खाते जो कि जॾहिं चवंदा आहिनि त बरसाति आहे, उन ॾींहुं बरसाति हूंदी ई कोन्हे। असां इन मुग़ालबे में रहिजी वियासीं, ऐं जेकॾहिं ही त नवाब साहब 10 साल पहिरियां ॻाल्हि कई, जॾहिं 2010-11 वारी बोर्ड आई त असीं पाण हिन ई प्लेटफॉर्म ते मां बि मौजूदु हुअसि KTN न्यूज़ ते, त असीं रिपोर्ट्स इहे बाक़ाइदा नशर कंदा हुआसीं, हलाईंदा हुआसीं। उन वक़्त जे एक्सपर्ट्स असेसमेंट रिपोर्ट ॾिनियूं त ईंदड़ 10 सालनि जी तयारी असांखे कीअं करणी आहे, ऐं 10 सालनि में जेके माहौलियाती माहिर आहे उन्हनि इहा ॻाल्हि बि कई त 10 सालनि में सूरतहाल काॾे वञी सघे थी, असांखे बर वक़्तु तयारी न कईसीं त अहिड़ो असरु थींदो जेको अॼु असांजो आहे। ही त 10 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे नवाब साहब। मां नाजिया तव्हांखे ॿुधायां त 2010 में उहो 2 ज़िला इफेक्टेड थिया, हिन वक़्तु 25 ज़िला एॾा इफेक्टेड। बिल्कुलु सही। मां तव्हांखे छा ॿुधायां कहिड़े ज़िले जी मां तव्हांखे ॻाल्हि कयां। हर हंधि मतिलबु जेको आहे न हिकिड़ो तबाही जो मंज़र आहे, पाणी हेॾो जजे अंदाज़ में। हाणे उनजो नेकर ज़ाहिरी आहे, मां चवां त असां परफेक्ट आहियूं, असां सभु कुझु बहितर कयो आहे, पर मां वरी बि सिंध गवर्नमेंट खे क्रेडिट इन जे करे ॾींदुसि एज़ अ बीइंग मां मिनिस्टर बि आहियां, पंहिंजे इलाइक़े में आहियां, ऐं मूंखे सिंध गवर्नमेंट खे शाबाश आहे, हर हिकु ज़िले में पंहिंजो मिनिस्टर मुक़ररु कयो आहे जेको बसूं करे थो ऐं उन इलाइक़नि में मीटिंगूं करे माण्हुनि ताईं पहुचनि था। हाणे केरु पहुचे थो नथो पहुचे, मां त पहुचां पियो हर हंधि, ऐं हर हंधि उन्हनि माण्हुनि सां दुख सुख में। ज़ाहिरी आहे जंहिंजे घर में पाणी हूंदो उहो त एहतिजाज त कंदो न, जंहिंजे ज़मीनुनि में असांखे ॾिसो न, असांजे ख़ैरपुर में सभ खां वॾी जेकी अर्बन खरबन जी जेकी खजूर हूंदी, डेट्स हूंदी, उहा त बिल्कुलु तबाह थी वई, सम्झ 10% बि कोन बची आहे 100 मां। हाणे जेकी कॉटन आहे उहो बि तबाह, माल मवेशी मरे पियो, ऐं घणो मरी चुको आहे। ग़रीबनि जो जेको माण्हू ॿाराड़ीअ में जेको रोज़गार कंदो, खीर ते लस्सीअ ते बसर सां गुड़ सां मानी खाई वठंदो, हाणे उन लाइ उहो मसइलो आहे। ऐं ॿियो असां वटि जेकी हाणे कॉटन जो तव्हांखे पाण ख़बर आहे त कॉटन तक़रीबन उहा बि 80% तबाह थी वई आहे। माल चारो जेको माल जो उहो ख़तमु थी चुको आहे। हाणे उन में
ऐं हिते खोड़ सारा इशू ऐं मूंखे लॻे थो त जेको पाणी जी जेकी हालत आहे असां कणिक बि अलाए खाए सघंदासीं अलाए कोन खाए सघंदासीं। ठीकु, त पोइ नवाब साहब सदेबाब छा पिया कयो ऐं पोइ मूंखे एक्सपर्ट्स ॾे बि वञिणो आहे, मूंखे इहो मुख़्तसिर ॿुधायो त हाणे हिन वक़्तु फौरी तौर ते सिंध सरकार जा कहिड़ा चैलेंजिस आहिनि, छाकाणि त फॉरेन एड बि आई आहे ऐं उन हवाले सां बि असीं ॿुधूं पिया त ॾाढो स्लो मैकेनिज़म आहे, NDM में पारां उहे पैसा जारी न पिया थियनि, उन में केतिरी हक़ीक़त आहे, छा मामिलो आहे, फौरी तौर ते इन्हनि मुतासिरनि खे रेस्क्यू रिलीफ लाइ तव्हांखे छा ॿुधायां चैलेंजिस त आहिनि? अहिड़ो कोई बि मामिलो कोन्हे, पैसा जाम जजे अंदाज़ में सिंध ज़िले गवर्नमेंट DC वटि मोकिले पई ऐं उते जंहिंजो पाणी जो मसइलो आहे निकिरण जो उहो पैसा SDM उन इलाइक़े जो तहसील जो उहो ख़र्च पियो करे, मानी जाम सिंध गवर्नमेंट तरफ़ां वञे पई, पर अञा असां पुॼी नथा सघूं। NGOs तमामु घणियूं आहिनि, उहे बि कनि थियूं, सभिनी वटि मानी पुॼायूं था असां, तमामु घणे पैसनि जो कोई न आहे। सिंध गवर्नमेंट चयो आहे, उहे बि ऐलान कयो आहे, बिलावल साहब खे तमामु घणी ॻणती आहे हिन ते सिंध जी जेकी हेॾी बरसाति माण्हू दरबदर छो वेठा आहिनि, न अझो अथनि न खाधो अथनि, अवां जो जेको मंशूर आहे अझो खाधो लटो हिन वक़्तु टिनी खां सिंध महरूम आहे। नवाब साहब अवां चओ पिया पैसो जाम आहे, हिकिड़ो मिंट तव्हांखे मां ॿुधायां त इंशाअल्लाह हीअ रुॻो असां हिन मां निकिरूं, पाणी थोरो पंहिंजी जाइ ते वञी वञे, असीं घर बि उन्हनि खे ठाहे ॾींदासीं, असीं उन्हनि खे तमामु घणो गरीब खे का तकलीफ़ हुजे या ज़ाहिर या हर मथो क़यामत आहे, अचानक वारी हिकिड़ो बरसाति पई, पाणीअ जो हेॾो वहकिरो हुयो, उन में असांजा पंहिंजा ॻोठ आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि, असांजा पंहिंजा शहर आहिनि उहे बिल्कुलु सही। नवाब साहब असांखे अफ़सोस आहे ऐं तव्हांजे जज़्बे जी क़दुरु कंदे मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाइजो, अवां चओ पिया त हीअ बसि पाणी असांजो लहे, उन खां पोइ घर बि ठाहे ॾींदासीं, सभु कुझु ॾींदासीं, हीअ माण्हू बचंदा त ई घर ठाहे ॾींदो, त ई उन्हनि खे ॿीहर आबाद कंदो। हिन वक़्तु वबाई बीमारियुनि जी ॻाल्हि कयूं त उहे बि शुरू थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु असीं ॻाल्हि कयूं पिया त जेके रहियल सहल जेके माण्हुनि जो कुझु अल तल हो या जेको कुझु घर हा उहे बि ख़तमु थी विया, माण्हुनि जे मथां तमामु घणी अज़ाब वारी ज़िंदगी हिन वक़्तु गुज़ारनि पिया। सॼी सिंध अंदरि इहा सूरत हाल आहे, को हिकिड़ो इलाइक़ो बि अहिड़ो न आहे जिते असां चई सघूं त रेस्क्यू रिलीफ ऐं जेको बाली वारो मरलो उहो टई मुकमल थी चुका हुजनि। को हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो, शायदि मां ग़लति हुजां, तव्हां मूंखे प्लीज़ करेक्ट कजो त को अहिड़ो हिकिड़ो इलाइक़ो बि आहे अहिड़ो? न, उन में खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमें असीं रेस्क्यू त करे छॾियो आहे, बाक़ी जंहिं इलाइक़नि में पाणी बीठो आहे ज़ाहिरी आहे उते प्रॉब्लम आहे, उनजो असीं पाणीअ जो रस्तो पिया ॾिसूं त काॾे कढूं। जेकॾहिं असां अहिड़ा वाह आहिनि जंहिंजो उते ई ख़ैरपुर में ई एंड थी थिए, हितां ख़ैरपुर शहर खां शुरू थी थिए त वञी फैज़गंज ताईं ख़तमु, असां इहो बि नथा चाहियूं त को उतां जा माण्हू पाणीअ में ॿुॾनि। असांजी कोशिशि इहा आहे त असां जेको मेन हिन वक़्तु रोड क्लियर हुजनि ऐं पाणी जेको घरनि में बीठो आहे जंहिं ग़रीबनि में उहो असीं पाणी कढूं, ऐं उते इलाही सवनि जे तइदाद में पंप स्टेशनूं मोटरूं इहे सभु सिंध गवर्नमेंट मोकिलियूं आहिनि, उहे उते हलनि पियूं ऐं उहो पाणी निकिरे पियो। असीं चाहियूं था त उहो निकिरी वञे त पोइ असीं जेको आहे सो उन्हनि जो घरनि जो कमु बि शुरू थींदो ऐं इंशाअल्लाह उन्हनि जो रिलीफ जो बि थींदो। बाक़ी खाद खुराक टेंट इहे अचनि पिया ऐं वाकई कैंप जूं जेके डॉक्टर्स एनिमल्स जूं जेके न असांजो जेको माल मवेशी मरे पियो उनजे लाइ बि कैंप लॻनि पियूं, उहे हलनि पियूं ऐं असां हाई अलर्ट आहे। कंहिंखे बि का बि मेडिसन, मां पाण विज़िट कयां थो, मेडिसन जजे अंदाज़ में आहे, जिते आहे उहो डॉक्टर उते सस्पेंड आहे त भई इहे दवाऊं कोन आहिनि। मां पाण कयां पियो हर ज़िले में सभ खां वॾी ॻाल्हि बिलावल साहब उनजी वाच आहे, बिलावल साहब हर शइ ते नज़र आहे, उहो चेक करे पियो, हिन महिल अमेरिका वेठो आहे उतां बि ॾिसे पियो ऐं हर शइ पुछे थो, हर ज़िले में हू ॻाल्हाए पियो ऐं हुनखे जेतिरो फ़िक्र आहे शायदि मुंहिंजे ख़्याल में जीअं हूंदो आहे लीडर खे तमामु घणो फ़िक्र आहे। सर पर हीउ फ़िक्र ॾाढो देरि सां असीं ॾिसूं था, जेकॾहिं इहो फ़िक्र पहिरियां हुजे हा त शायदि सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ हुजे हा। बिलावल साहब त अची वियो न, बिलावल साहब ॿाहिरि आउट ऑफ कंट्री उनजे दौरनि ते हुयो त उतां छॾे अची लाड़काणे अची पहुतो, सखर आयो, ख़ैरपुर जो विज़िट कई। बिलावल साहब त चारो घणो थो करे जेको हुनजे तमामु घणो ऐं हिन वक़्तु लॻो पियो आहे त पैसा वठी उन्हनि माण्हुनि खे घर ठाराए ॾियो ऐं इंशाअल्लाह असां कंहिं बि सिंध जे माण्हू या पाकिस्तान जे माण्हू खे असीं अकेलो कोन छॾींदासीं। ऐं तकलीफ़ूं ज़ाहिर आयूं आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि ऐं जंहिं वटि पाणी हूंदो, मुंहिंजे घर में पाणी हुजे
त मुंहिंजी घर जी तकलीफ़ छा हूंदी अगरि ॿिए कंहिं ग़रीब जे हूंदो पाणी, त ज़ाहिर आहे उहो असांखे दर्द आहे, असीं दर्द सम्झण वारा आहियूं, असीं दर्द खे ख़तमु करण वारा न आहियूं। असांजी कोशिशि इहा आहे त उन दर्द खे सम्झी करे असां उन्हनि ग़रीबनि खे जेके बेपौजनि बेसहारा आहिनि, अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके चारा पाणीअ में बि पंहिंजे ॻोठनि में वेठा आहियूं, उहे घर खां ॿाहिरि न निकिता, ऐं असांखे ख़बर आहे, यकीन कयो मां 5-5 किलोमीटर उन्हनि ताईं ठीक नवाब साहब, ठीक नवाब साहब, असां बि इहा शइ ॾिसंदासीं ऐं तव्हां खां फॉलो अप ज़रूरु वठंदासीं। मूं टाइम सफ़ा घटि आहे, मां जस्ट वन लाइनर, मूंसां गॾु जेके ॿिया पैनलिस्ट हुआ, मां सिर्फ़ु ख़ालिद साहब ॾे वेंदसि। ख़ालिद साहब एक्सपर्ट आहिनि, समूरी सूरत हाल खे सम्झनि था। ख़ालिद साहब छा चवण थो आख़िर में? मैडम सिचुएशन बरहक क्रिटिकल आहे, पर एफर्ट्स वठणु घुरिजनि। आउं चाहियां थो जेका प्रेज़ेंट सिचुएशन आहे उनखे वार फुटिंग कनि। मूंखे ॿियो कंसर्न वरी फ्यूचर जो आहे, साल ख़तमु ईंदे वरी देरि कान लॻंदी, फ्यूचर में छा करिणो आहे। सिंध गवर्नमेंट खे खपे त हींअर खां उनजी प्लानिंग करे थिंक टैंक ठाहे, ऐं बजाए के वॾा कंसल्टेंट रखण जे हिकिड़ा पंहिंजा इरिगेशन इंजीनियर सुठा खणे, ऐं असां सुठा इरिगेशन इंजीनियर आहिनि, उन्हनि जी सलाह मशवरे सां शॉर्ट टर्म बेसिस ते जेको आहे पंहिंजी प्लानिंग कनि फॉर नेक्स्ट यानी फ्लड जेको आहे, मानसून जेको आहे। ठीक ख़ालिद साहब, वॾी महिरबानी मुंहिंजी, टाइम प्रोग्राम जो घटि आहे, इंशाल्लाह फॉलो अप असीं ज़रूरु रखंदासीं, इन सिलसिले खे जारी रखंदासीं। हसनैन मिर्ज़ा साहब, फिरदौस शमीम नक़वी साहब, नवाब बसाण साहब, मूंसां गॾु मसरूर असगर शाह साहब, निज़ाम शेख साहब, सभिनी पंहिंजो वक़्तु कढियो, गुफ़्तगू में हिसो वरितो। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो, असीं बि अव्हांखे अपडेट ऐं फॉलो अप जो सिलसिलो जारी रखंदासीं। सुभाणे सेम टाइम ते अव्हां सां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।